दोस्तों असांजी तव्हां सां निमाणी वेनती आहे त असांजो ही मैसेज तव्हां ध्यान सां ॿुधो, छो त असांजो इहो सोचणु आहे त इन सां सिंधी समाज जो भलो थींदो। दोस्तों चवंदा आहिनि त शादियूं स्वर्ग में तय थींदियूं आहिनि ऐं इन पवित्र रिश्ते खे जोड़ण जी विधि धरतीअ ते थींदी आहे। बसि असांखे इन पवित्र रिश्ते खे प्यार सां मज़बूत करणो हूंदो आहे। पर अॼुकल्ह तूफ़ान खां बि तेज़ हिन ज़िंदगीअ में ऐं ख़ासि करे असांजे सिंधी समाज में रिश्तनि खे अहमियत ॾियण जे लाइ ॼण टाइम ई कोन्हे। नंढियुनि ॻाल्हियुनि ते झगड़ा करणु, हिक ॿिए जो ईगो हट करणु, डायरेक्ट डाइवोर्स जूं ॻाल्हियूं करणु ॼण को फैशन थी वियो आहे। गुॾे गुॾीअ जी रांदि थी वई आहे। ग़लती चाहे कंहिंजी बि हुजे, कारण चाहे कुझु बि हुजे, पर असांजो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे ॿारनि खे शादीअ जहिड़े पवित्र रिश्ते जो महत्व सम्झायूं। जे तंहिंखां पोइ बि ॻाल्हियूं नथियूं बणिजनि त तव्हांखे ज़रूरत आहे हिकिड़े अहिड़े प्लेटफॉर्म जी जिते तव्हांजा ॿार पंहिंजूं ॻाल्हियूं रखी सघनि ऐं कोई उन्हनि खे ॿुधी ऐं सम्झी सघे जे हू डाइवोर्स जहिड़ो डिसीजन न खणनि। जी हाँ दोस्तों, रिश्तो.com ऐं हुन जी हिकु सोशल टीम भलो थींदो हिकु मक़सदु खणी आया आहिनि, नो मोर डाइवोर्स इन अवर सिंधी कम्युनिटी। जे तव्हांखे बि न सुहिणे ऐं फ्री सेवा जो फ़ाइदो वठणो हुजे त अॼु ई कॉन्टेक्ट कयो।